पीरान पीर जी फतवा ते अमल कंदो बुधो पीरान पीर फरमाए तो शियो त काफर आ पर जेको शिये के काफर न चवे उहो भी काफर आ छा बुधो है शियो त चओ शियो त शियो त पर जेको शिये के काफर न चवे उहो भी काफर आ इहा मुंहिंजी फतवा न आहे अब्दुल कादिर जीलानी जी फतवा है इन्हीअ जे करे त शिया कावड़िया वेठा आहिनि छो त पीरान पीरनि जी अहिड़ी पाड़ पटे वियो आहे जो पाड़ूं तहे पलीतनि जूं परवर पाड़ूं पट को खेटो ई खपत लांदन कान लतीफ़ चवे अल्लाह साईं मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए तव्हांजी बि क़बूल फरमाए भला हेॾे निहारो अब्दुल रहीम मुंडा जेरे आयो कोन आयो अल्लाह साईं मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल कंदो तव्हांजी बि क़बूल फरमाईंदो अल्लाह साईं तव्हांखे असांखे सभिनी खे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो अदब नसीब फरमाए इहा बि दुआ कयो त ख़ुदा कुझु गैरत बि नसीब करे ॾाढे त चओ आमीन गैरत नाहेव त कुझु बि नाहेव बेटा साहब चवंदा दूर तनीअ खां लॾ जंहिंजी नाहे मुहड़ मल्हीर ॾे पखा तन पापिन खां परे परां हा अॾ पोइ छांग तनीअ जी छॾ जेके धनारऊं धार चरनि जेके तुंहिंजे मुंहिंजे मुर्शिदनि खे गारियूं ॾियनि उन सां न चांहि पी न उथ न वेह न सलाम न कलाम न इन पलीतनि जे जनाज़े में वञ न को इहे बीमार थियनि त पुछण वञीन न को कब्रिस्तान ताईं गॾिजी वञीन इन खां बिल्कुलु बाइकाट कर जेको तुंहिंजे मुर्शिदनि खे गार ॾे तूं गैरत धार उन खां परे रहिजा इंशा अल्लाह ताला ख़ुदा तुंहिंजा बेड़ा पार फरमाए छॾींदो असांजे फ़क़ीर जानब ऐं ॿियनि दोस्तनि खोसनि जा इलाही नाला हा मूं पढ़िया इश्तिहार में रुगो खोसनि जा नाला हा इन सभिनी माशा अल्लाह जलसो करायो आहे इनखे मुबारकूं हुजनि जो सालनि जा साल गुज़री विया मरहूम तोशो फ़क़ीर जहिड़ो हो त 2-3 जलसा कराई फ़क़ीर मरी वियो मुचो शायदि ॾाढा झेरे वारा खोसा मरी विया रहिया पर हाणे ख़बर पई त माशा अल्लाह ॾाढेरे वारा झेरा आयो जो अव्हां खे वरी बि जलसनि जो शौक़ु थियो आहे अल्लाह कंदो हे तव्हांजा असांजा कचहरू ऐं मेला वरी बि थींदा रहंदा असहाबनि जी गैरत धारियो पंहिंजे मज़हब जी गैरत धारियो मां दुआ थो कयां अल्लाह साईं जलसे कराइण वारनि जे माल में ईमान में दीन में बचनि में ॿारनि में बरकतूं नसीब फरमाए ऐं ख़ुदा ताला खे बार बार